मेहर खां रिपोर्ट करे रहियो आहे फरमान अली चन्नास। मेहर वासी 7 दर्जे जो नौजवान शागिर्द हाफ़िज़ कुरान गुज़िरियल ॾींहं खां पुरस्रार तौर गुम, ॻोल्हा बावजूद पतो न पियो। वारिस परेशान, मेहर थाणे ते एनसी दाख़िल। मेहर राधन रोड जे मंसूर कॉलोनी जो रहवासी प्राइमरी उस्ताद साईं मुमताज चांडियो जो नौजवान पुट 7 दर्जे जो शागिर्द हाफ़िज़ कुरान मुश्तबा चांडियो गुज़िरियल ॾींहुं पाड़े जी मस्जिद में नमाज़ पढ़ण लाइ वियल नौजवान पुरस्रार नमूने गुम थी वियो आहे। वारसनि पारां मुसलसल ॻोल्हा बावजूद संदसि पतो नाहे पियो, जंहिं सबबि घर भाती इंतहाई परेशान बणियल आहिनि। वारसनि पारां नौजवान शागिर्द जी गुमशुदगी जो इतला मेहर जे ए सेक्शन थाणे ते पिणु ॾिनो वियो आहे। पुरस्रार नमूने गुम थी वियल शागिर्द जे भाउ बुरहान अली चांडियो ॿुधायो त मुंहिंजो नंढो भाउ 13 वरहनि जो मुश्तबा चांडियो जेको 7 क्लास जो शागिर्द आहे, हाफ़िज़ कुरान पिणु आहे, गुज़िरियल ॾिहाड़े घरां टेपहरी जी नमाज़ पढ़ण लाइ निकिरी वियो हो, जंहिं बाद हू वापसि न मोटियो आहे। मुसलसल ॻोल्हा मिट माइटनि रिश्तेदारनि खां पुछा ॻाछ करण बावजूद संदसि पतो नाहे पइजी सघियो। नौजवान शागिर्द जे पुरस्रार तौर गुम थियण करे घर भाती इंतहाई परेशान बणियल आहिनि। हुन चयो त असीं अहिड़ो मेहर ए सेक्शन पुलिस खे पिणु इतला ॾिनो आहे। वारसनि पारां नौजवान शागिर्द जी ॻोल्हा में मदद जी अपील कई आहे।